आलमन सभी इनके कारण वो बात ऐसे ना वही अनुका दया है जो पास इधर ये कलाकार के मिलन करते हैं मतलब संगालवर बाण साहब रही नेता हमर सिंधु साहब किताब लेकर साईं हमर लगारी साहब दोस्त मनोहर सराय साहब प्यार चंदकरी साहब मारू जमाली जुल्फकार गाड़ी साहब मुख्तार निजामानी साईं प्यार सब दोस्तों ये बोल दोस्तों मां तो मुख्य सतह पर लिखी है वहाँ जो उन्होंने है मूल है उत्साह की गाल ही है अमर लगारी की किताब मोखी के ॾिसण सां अंदर मां ख़ातिरनी जो तस्वर उभरी आयो है वो प्यारी लॻंदो है यानी हिकिड़ी माना में मोखी बणिजी असांखे उन मदद कयो आहे त्याग बणिजी असां खुमारनि जे घर चढ़िया आहियूं ऐं सुरूरनि जी दुनिया सां असांजो तालुक़ु जुड़ियो आहे उहा ॿी ॻाल्हि आहे कि असां जहिड़ा कहण जे हुनर खां नाशना माण्हू अधु खुमारनि रहिजी वेंदा आहिनि बसि पंहिंजे नसीब जी ॻाल्हि आहे ऐं इहो नसीब ई त आहे जो अमर निगारी जे हिसे में मोखी आहे सभ खां पहिरीं जंहिं अमर निगारी सां मुंहिंजी ॼाण सुञाण थी हुई उहो कहाणीकार हो ऐं लटो ॾाढी दुनिया किताब मोकिले हुन मूंसां पंहिंजी सुञाणप हिकु कहाणीकार जे तौरु कराई हुई 1999 में शायदि थियल इन कहाणी किताब खे मां विसारणु चाहियां पर त नथो विसारे सघां छाकाणि जो इन साॻे ई साल में मुंहिंजो कहाणी किताब काछी बि आयो ऐं वॾी ॻाल्हि त असां ॿिन्ही हिकु ॿिए सां किताबनि जे महूरत जा कार्ड बि माणिया हुआ पर न हुई मुंहिंजे किताब जी महूरत वारे प्रोग्राम में शरीक थी सघियो हो ऐं न ई वरी आउं संदसि प्रोग्राम में शिरकत करे सघियो हुउसि उन करे जो ॿिन्ही किताबनि जी महूरत साॻी तारीख़ ते थी हुई उन्हनि ॾींहंनि में दिलि में ख़्यालु आयो हो त ख़त लिखी अमर खे चवां त तूं मुंहिंजे किताब जी महूरत में हली अच ऐं आउं तुंहिंजे किताब जी महूरत में थो अचां पर ईअं न थी सघियो ऐं इहो मुमकिन थियो सो अमर निगारी जी पहिरीं तोड़े आख़िरी सुञाणप मूं वटि हिकु कहाणीकार जे तौरु आहे तोड़े जो माहौलियात ऐं जंगली जीवत बाबति संदसि किताब छपजी चुको आहे ऐं हू फितरत सां प्यार जे सबूत तौरु जिते सिंधु में समुंड रहे थो नज़राना ऐं हक़ीक़त तौरु अदब जी बारगाह में पेश करे चुको आहे पर पोइ बि आउं खेसि कहाणीकार जे रूप में ई पसां थो मूं बि फितरत सां प्यार खां इनकार कहिड़ो काफ़ो करे सघे थो कहाणीकार त घटि में घटि कॾहिं न हीउ जेको मोखी अमर जो नाविल आहे या नावलेट जंहिं ते आउं आख़िर में ईंदुसि उहा बि त हिकिड़ी डिघी कहाणी आहे न ऐं आउं सम्झां थो अमर खे दुके सां गॾाए कहाणी ॾिनी वई हुई तॾहिं त हू 3 ॾांवा लिखंदो रहियो आहे जेके पिणु असल में कहाणी त आहिनि ऐं हाणे जेको संदसि मजमूओ कंपोज़ थी रहियो आहे उहो बि कहाणी ई आहे तॾहिं खां चवां थो त उहो अवल खां वठी आख़िर ताईं अदल खां वठी अबद ताईं कहाणीकार ई रहणो आहे अमर जो मौजी मन जॾहिं मौज में ईंदो आहे त हाकिम एतिराफ़नि खां अॻिते टुटी वियल खां जो मरसियो ऐं कुझु नथो कुरलाए जहिड़ियूं कहाणियूं खां लिकाए वठंदो आहे अंदर जी जलाउ ताईं खेसि वधीक बेक़रार कंदी आहे हू कैमरा खणी निकिरी पवंदो आहे ढंढनि ढोरनि वणनि टिणनि ऐं पखियुनि जूं कहाणियूं लिखणु ऐं संदनि उॾारूं बाज़ जा झटणी पाण वटि हमेशह लाइ महफ़ूज़ करे छॾींदो आहे नसर में शाइरी जहिड़े सवाद रखंदड़ मुनवर सिराज मोहम्मद सदीक़ मंगेन जी किताब पखियुनि जो वतन ते हिकु हंधि लिखियो आहे पखियुनि जो वतन असल में उन लेखक जो इस्तारो आहे जेको पंहिंजी धरतीअ सां ईअं प्यारु करे थो जीअं पखी वणनि सां ऐं वण आख़िरनि सां प्यारु कंदा आहिनि सच त जिन अखियुनि में वणनि लाइ एतिराम न हूंदो आहे उहे पखियुनि सां कॾहिं प्यारु न करे सघंदा आहिनि ऐं मूंखे उहो चवंदे ख़ुशी थी थिए अमर निगारी न सिर्फ़ु धरती जे चपे चपे सां प्यारु करे थो न सिर्फ़ु वण लाइ संदसि दिलि में एतिराम आहे पर हू बि जंगली जीवत समेत पखियुनि सां प्यारु कंदो आहे ऐं मुंहिंजी इन ॻाल्हि जी शायदि संदसि भरे भरे मोखी अहिड़ो किताब आहे जंहिंमें समाजी नासुरनि ते नज़र घटियुनि खे हटाए मकरू घटिजनि जहिड़नि जूं जिते शिकिलियूं पखायूं आहिनि उते मोखी जी मद जो बि ज़िक्र आहे जेको हमेशह ॼण समाजी स्टेटस जे दफ़्तरी खोल में पाती माण्हुनि खे चखाती अखियुनि जे कशिश सां छिके कटोरनि जहिड़नि साथियुनि सां अची मिलाए मोखी में जिते कटेलनि जहिड़े माण्हुनि जे इंसान सां घणनि सां बदतर सलूक जो ज़िक्र मिले थो उते बशीर जहिड़नि बयान सां सचकलाणी जो कमरो वेंदो आहे मोखी में जिते जमाने जी हिदायत सां लाइ अहिड़ी सिखियूं मिलनि थियूं पंहिंजे
हिन ठाहियो थी त हुन जूं गोल वॾियूं अखियूं संदसि ॾिणनि में फासी कोन हुन हिन जे नियण जे इज़ाफ़े कजल खे पंहिंजे ॾिणनि सां पाए थी चाहियाई थी त हुनजी जेल खे पंहिंजे हथनि में ईअं क़ाबू करे छॾे जो हुनजा ॿई धड़ मच्छी जीअं पठणा ऐं मोखी में जिते इंस्पेक्शन जे नाले में थींदड़ साहिबनि जे हरामबाइन खां पर्दो खयो वियो आहे उते माहौलियात वणनि पखियुनि मंज़रनि समेत फितरत जे उसनाबियुनि जा आर्टिस्ट अंदाज़ में भरपूर रक़्स करणु पसाया विया आहिनि। अमरली गारी लाइ मोखी पढ़ण खां पोइ मूं वटि सुठो दाख़िल जुड़ियो आहे। उन करे जॾहिं मूं संदसि पहिरियों किताबु लटोरा जी दुनिया पढ़ियो हो त मूंखे अमर जलील खां मुतासिर थी पाण ते रखियल नाले अमरली गारी वांगुरु संदसि शिक्षण बि अमर जलील खां उधारियल लॻो। पर जॾहिं मोखी खे पढ़जे थो हिकिड़े बालक लेखक सां असांजे तारफ़ थिए थो ऐं उन बालक लेखक ते अमर जलील जो हल्को बादशाह परे परे ताईं नज़र नथो अचे ऐं मूंखे पक आहे त संदसि ईंदड़ किताब इन छाप खां आजा हूंदा। किथे किथे अमरली गारी बि असांजे अक्सर लेखकनि वांगुरु बरसी मां कमु वरितो आहे। मिसाल तौरु हू अजरक खे जमो लाइ अजरकूं करे लिखे थो। अमरली गारी जे कुझु ॿियनि ग़लतियुनि जी बि निशानी करणु ज़रूरी सम्झा थो। हिकु हंधि हू लिखे थो स्कूल जे ॿाहिरां हिकु चिटी पोटवार जी पहाड़ अची ॾिनो। चिटी पोटवार मां कंहिं रंग जो चिटो तासिर मिले ई नथो। हिकु ॿिए हंधि साहिबनि तरफ़ां इंस्पेक्शन लाइ पननि जे 4 रिमनि जी डिमांड बि मुनासिब नथी लॻे छाकाणि जो हिकु त 4 रिम घणा आहिनि ॿियो त पननि जे एतिरनि रिमनि सां साहिबनि जो छा वञे। बाक़ी फैशन घुरण ऐं शराब जी बोतलनि जी डिमांड जाइज़ लॻे थी। हिकु ॿिए हंधि हू हीअं थो लिखे हमें उतां हटी चपन चपन में कंहिं शहर जा ॿोल ॻोल्हींदो पंहिंजे सुम्हण वारे कमरे ॾांहुं हलियो आयो। हिते कंहिं शहर जा ॿोल लिखण मां लेखक जी बेवसी ऐं रवायती सुस्ती हया आहे। थोरो संजीदा थियण सां अमर कंहिं गीत जा ॿोल ॾेई सघियो। बाक़ी ऐं पेशाब पाणी करणु वारे ॿार ते लेखक खे पाण सॼणु। हुन खां अलावा जंहिं मौज़ूअ ते लेखक कलम खयो आहे हुन में दाख़िली अहसासनि जी वॾी गुंजाइश मौजूदु आहे जो उन पासे जा लेखक कुझु वधीक संजीदा थिया ऐं लिखणी भरपूर ऐं जामे थी वञे। किताब पढ़ण खां पोइ आख़िर में हिकिड़ो सुवाल जी कर थो खणे त किताब जे टाइटल ते नाविल लिखियलु आहे जॾहिं त सही सुमरे पब्लिशर नोट में किताब लाइ नाविल लिखियो आहे। हाणे ॿिन्ही मां दुरुस्त केरु आहे? मुंहिंजी नज़र में सही सुमरो दुरुस्त आहे छाकाणि जो जीअं स्टोरी जो कैनवास वसी न आहे हूंदो ईअं नाविल जो कैनवास वसी न आहे हूंदो। मुंहिंजी इन ॻाल्हि खे नाविल ख़तमु थियण खां पोइ रंजीरल ॻाल्हियुनि जे सरे हेठि अमरली गारी जा लिखियल 4 सुभा भरजनि था त हुन अञा घणो कुझु लिखणु चाहियो पिए पर लिखी न सघियो ऐं उहो घणो कुझु लिखण बैदि नाविल जो रूप ॾाढा। बहरहाल अमर जा लिखियल इहे 4 सुभा जिते अमर जी खे ज़ाहिर कनि था उते लेखक जे संजीदा थियण सां आङुर ॿुधी कनि था। मोखी नाविल जो करतूत केतिरो आहे उन बाबति मां काराए नथो ॾेई सघां छाकाणि हुनजो फ़ैसिलो ईंदड़ वक़्त खे ई करिणो आहे। बाक़ी मूं लाइ उत्साह जी ॻाल्हि हीअ आहे त जेकॾहिं नाविल पढ़ण खां पोइ 2-4 लेखकनि जी कलम खणी नावलेट या नाविल लिखण जो जोखम वारो कमु पंहिंजे सिर ते खयो त सिंधी अदब में नाविल ऐं नावलेट जहिड़नि मरदर सिंफ़ुनि खे नई ज़िंदगी मिलंदी। इन पॉइंट ऑफ व्यू खां अमरली गारी जो पर्यो सचुपचु साराहियो आहे।